नाज़रीन, घोटकी में आल सिंधी पठान इत्तेहाद तरफ़ां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। हुन हवाले सां ॾिसूं था एहसान कलवाड़ी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, मेहरान टीवी जे सॾ ते सिंध जे ॿियनि शहरनि जी घोटकी में भी जेको आहे सकाफ़ती ॾियारो निहायत जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां इंसाफ़ हाउस ते, जिते आल सिंधी पठान इत्तेहाद पारां हिकु सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। उते मौजूदु असीं सिंधी पठान बिरादरी जे माण्हुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो अॼोके ॾियारो जेको सकाफ़ती ॾियारो जेको मल्हायो पियो वञे उन बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु जो ॾींहुं त असां सभिनी सिंधी माण्हुनि जे लाइ त हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं अलाह ताला जी इहा ख़ासि महिरबानी आहे जे असां में इहो शऊर पैदा थियो आहे त असां पंहिंजे कल्चर, असां पंहिंजो जेको हिकिड़ो मालामाल कल्चर सां असांजो जेको सूबो आहे अल्हम्दुलिल्लाह उनखे जेको आहे जो सेलिब्रेट कयूं था। ऐं हीअ जेको सिंध जो अॼोको ॾींहुं आहे इहो सॼी सिंध जी क़ौम जी इत्तेहाद ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान सां यकजहती जो ॾींहुं आहे। ऐं इंशा अल्लाह ताला इहो जेको आहे त फ्यूचर में बि असां इंशा अल्लाह ताला पंहिंजे मुल्क लाइ पंहिंजे सूबे जे लाइ महिनत कंदासीं। साईं मेहरान टीवी अॼु जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाए रही आहे उन ते आउं उनखे ख़िराज तहसीन पेश कयां थो। ॻाल्हि दरअसल हीअ आहे त सिंध उन वक़्तु ख़लकी वई जॾहिं अल्लाह ताला हिन ज़मीन खे पैदा कयो। जॾहिं ही काइनात पैदा थी, ज़मीन पैदा थी, सिंध उन वक़्तु ई ख़लकी वई। सिंध जी तहज़ीब तमामु क़दीम तरीन तहज़ीबनि मां ऐं ख़ूबसूरत तहज़ीबनि मां वधीक ख़ूबसूरत तहज़ीब आहे, कल्चर आहे। मुंहिंजी हिन मौक़े ते गुज़ारिश इहा आहे त सिंध में इल्म खे आम कयो वञे, इल्म जो नूर फैलायो वञे ऐं साॻे वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत खे इंतिबाह थो कयां मौक़े जो फ़ाइदो वठी त सिंध में जेका हुननि कब्ज़ागिरी शुरू कई आहे, ॿेटनि ते कब्ज़ा, ॿियनि इलाइक़नि ते कब्ज़ा, स्टील मिल ते कब्ज़ा, महिरबानी करे इहे ख़तमु कया वञनि। हीअ अॼोको ॾियारो असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे ऐं असां तव्हां मेहरान टीवी वारनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां बि हिन असांजे प्रोग्राम में हली आया आहियो। जीअं त हीउ प्रोग्राम असांजो ASPY प्लेटफार्म आहे जंहिंजो पगदार सिंध जो पगदार आला आगा सिराज दुरानी उनजे हुकुम ते जेको आहे न पूरी सिंध में जिते बि असांजी पठान बिरादरी आहे, जिते असांजा SPY जा मेंबर आहिनि, सभिनी जेको आहे जोश ऐं ख़ुरूश सां मल्हायो आहे। अॼु जे सकाफ़ती ॾियारे खे असां हिकु आलमी सतह जे हवाले सां पंहिंजे कल्चर खे मुतारिफ़ कराइण लाइ, पंहिंजे कल्चर खे इहो साबित करण लाइ त असां जो तारीख़ी असांजी क़ौम आहे, हीउ कल्चर असांजो तारीख़ी आहे।